बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में अली मोहम्मद अवामी पार्टी जो मोनिका वाक़े ख़िलाफ़ एहतजाज। पीर जो ॻोठ में जिनसी ॾाढाई बाद 7 वरनि जी मासूम न्याणी मोनिका लाड़िक खे क़त्ल करण ख़िलाफ़ दिलमुराद लाशारी, बिलावल दश्ती, फारूक टालानी ऐं ॿियनि जी अॻवानी में DC चौक ते एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻवाननि सिंध सरकार खां घुर कई त कातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। जैकबाबाद में ख़ानगी स्कूल जे प्रिंसिपल्स ऐं उस्तादनि खे स्काउटिंग बाबति तरबियती वर्कशॉप करायो वियो। ऑल प्राइवेट स्कूल्स एसोसिएशन जैकबाबाद पारां मुनक़िद करायल स्काउटिंग बाबति तरबियती वर्कशॉप ट्रेनर मोहम्मद उमर सूमरो पारां गवर्नमेंट नेशनलाइज्ड हमीदिया हाई स्कूल में करायो वियो। ट्रेनर मोहम्मद उमर सूमरो जो चवणु हो त ॿारनि जी ज़हनी नशोनुमा लाइ हॾॾोखी शहरी ऐं रज़ाकार पैदा करण लाइ स्काउटिंग तमामु घणो ज़रूरी आहे। स्काउट्स ज़िम्मेवार शहरी ऐं मुनज़्ज़िम माण्हू हूंदा आहिनि। वर्कशॉप में रॉयल कॉलेज ऑफ साइंस, अल मुस्तफ़ा मॉडर्न सेकेंडरी पब्लिक स्कूल, बोलान पब्लिक स्कूल, जॉन जैकब पब्लिक स्कूल, ईडन मैरी पब्लिक स्कूल, इस्लामिया पब्लिक स्कूल, अल रज़ा ग्रामर पब्लिक स्कूल, गजाली रेजिडेंशियल मॉडल स्कूल, अल हसन ग्रामर स्कूल, ड्रीम्स इन पब्लिक स्कूल ऐं सिटीज़न पब्लिक स्कूल जे प्रिंसिपल्स ऐं उस्तादनि शिरकत कई। दरिया खान मरी में नौशेरो फेरोज रोड ते रिक्शा कल्टी, ड्राइवर फौत। तेज़ रफ़्तारी सबब रिक्शा कल्टी थियण जे नतीजे में रिक्शा ड्राइवर सलीम मुग़ल सख़्त ज़ख़्मी थी पियो। एम्बुलेंस न मिलण सबब खेसि ॻणिती जोगी हालत में रिक्शा ते नवाबशाह मुंतक़िल कयो वियो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। दोदापुर पुलिस जी कार्रवाई। 2 सालनि खां क़त्ल केस में रूपोश जवाबदार गिरफ़्तार। SHO दोदापुर मोहम्मद खान खोड़ो मूजिब जवाबदार अब्दुल नबी मुंदराणी 2 साल अॻु कुर्बान मुंदराणी खे क़त्ल करे फ़रार थी वियो हो, जंहिंखे गिरफ़्तार करे वरितो आहे। कंदकोट में ॻोठाणनि जो बासर वॾेरे सरदार ख़ान मरेटो ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठाणनि हयात ख़ान, गुलशेर मरेटो ऐं मुस्मात अज़ीमा ख़ातून सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त साल अॻु वॾेरे असांजी मस्तानी न्याणी सां ज़्यादती कई, जंहिंमां न्याणी खे हमल थी वियो। ज़ालिम वॾेरे हमल ज़ाया कराए असां मथां कूड़ा केस दाख़िल कराया। ज़ालिम वॾेरे ख़िलाफ़ अदालत बि विया आहियूं। SSP खे अपील आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। काज़ी अहमद में जाम चंगेज़ कॉलोनी वासियुनि जो गंदगी ख़िलाफ़ एहतजाज। इलाइक़े वासियुनि सजण ख़ासि खैली, इमरान जतोई, साहिब जतोई ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो आहे त कॉलोनी में गंदगी जा ढेर थी विया आहिनि। असिस्टेंट कमिश्नर एडमिनिस्ट्रेटर टाउन कमेटी काज़ी अहमद अब्दुल क़दीर गुज्जर खे केतिराई भेरा शिकायतूं कयूं, तंहिं बावजूद सफ़ाई न पई कई वञे। पन्नो आखिल जे ॻोठ जुम्मो जसकानी में गैस स्कीम मुकम्मल न थियण ख़िलाफ़ सरहाण समाजी काउंसिल जो एहतजाज। गैस स्कीम जे मुकम्मल न थियण ख़िलाफ़ बेखुद बलोच, इमदाद जसकानी, मौलाना रफ़ीक अहमद मीरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में पन्नो आखिल प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त गैस इंतिज़ामिया जी लापरवाही सबब 2011 में मंज़ूर कयल गैस स्कीम हिन वक़्त ताईं रोलड़े जो शिकार आहे। जेकॾहिं जल्द स्कीम मुकम्मल न कई वई त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। जाफ़राबाद में ॻोठाणनि जो ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ मोहम्मद अमीन बुगटी वासियुनि सब्ज़ अली बुगटी, हमल ख़ान बुगटी, महराब ख़ान बुगटी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो आहे त उमरानी बिरादरी जा बासर माण्हू असांजी ज़रई ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि। असांजी ज़मीन शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौरे हुकूमत में वरितल आहे। हाणे उमरानी बिरादरी जा बासर माण्हू हथियारबंद साण करे कब्ज़ो करणु चाहिनि था। एहतजाज कयोसीं त पुलिस उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई बजाए असांखे तंग करे रही आहे। उन्हनि अपील कई त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। काज़ी अहमद में निशात तंज़ीम जे मरकज़ी सदर पुराणी बॉडी तहलील करे छॾी। निशात तंज़ीम जमात लवारी शरीफ़ जे मरकज़ी सदर डॉक्टर अयाज़ कीरियो शहीद बेनज़ीराबाद जे दौरे दौरान पुराणी बॉडी तहलील करे नई बॉडी चूंडे खेनि हलफ़ बि खणाए छॾियो। नई बॉडी में अली बख्श कुरैशी खे शहीद बेनज़ीराबाद जो रीजनल सदर, फयाज़ुद्दीन डाहिरी खे जनरल सेक्रेटरी ऐं सलाहुद्दीन कीरियो खे फाइनेंस सेक्रेटरी चूंडियो वियो। खैरपुर नाथन शाह में MP इंजीनियर अब्दुल अज़ीज़ जोनेजो पारां वापारी इत्तेहाद जे ऑफिस जो इफ्तिताह। पाकिस्तान पीपल्स पार्टी MP इंजीनियर अब्दुल अज़ीज़ चयो त वापारियुनि जो मुल्क जी तरक्की में अहम किरदार आहे। मईशत मुल्क जे करंगे जी हड्डी जी हैसियत रखे थी। इन मौक़े ते वापारी इत्तेहाद जो सदर एजाज़ सूमरो, कुर्बान शेख, वसीम शेख ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।